सिंधु दरिया मां तकरारी छक्के नाल कढण खिलाफ मरकज़ जे सर ते सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िला घोटकी पारां डहरकी में क़ौमी शाहरा ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। सिंध पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। एसटीपी जे मरकज़ी अॻवान जाम अब्दुल फताह समीर जी अॻवानी में धरणो हंयो वियो। धरणे में पार्टी जे अॻवाननि, कारकुननि, वकीलनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। सिंधु दरिया मां तकरारी छक्के नाल कढण खिलाफ सिंध जे पाणी ते धाड़ो ऐं ज़मीननि ते कब्ज़ा नामंज़ूर जा उॿिॾारींदड़ नारा हंया विया। मुज़ाहिरे दौरान अॻवाननि पाक सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध असांजी माउ आहे, सिंधु असांजो साउ आहे ऐं असां कंहिं बि सूरत में सिंधु ते नवां केनाल अॾण न ॾींदासीं। गुज़िरियल 6 महीननि खां तरक्की पसंद पार्टी ऐं ॿियूं सियासी समाजी ज़रूर जिदोजहद करनि पियूं पाणी जे ख़िलाफ़ ऐं ख़ासि करे असांजो वकीला बिरादरी जो बि वॾो तमामु जिदोजहद रही आहे। त अॼु असांजी तरक्की पसंद पार्टी जे तरफ़ां ही प्रोग्राम हुयो जंहिंमें वकील दोस्त, अदीब, दानिश्वर सभु दोस्त सियासी समाजी ज़रूर अॼु असां सां गॾु आहिनि। त असांजो इहो ई हिकिड़ो आवाज़ आहे त सिंधु दरिया ते जेको आहे गैर क़ानूनी केनाल न ठाहिया वञनि, छाकाणि त असांजो जीअण मरण जो मसइलो आहे। अॻु में ई पाणी जी शॉर्टेज आहे ऐं डेल्टा जेकी आहे सो असांजी पाणी कोन थो वञे समुंड में। उते हज़ार एकड़ ज़मीन असांजी ठठ सिजावल आहे, बदीन में तबाह बर्बाद थी आहे ऐं वधीक असांखे तबाह बर्बाद करण लाइ पीपल्स पार्टी ऐं काफ़िल नॉन लीग वारनि हिकिड़ो मनसूबो ठाहियो आहे जंहिंजे लाइ असां सिंध जे गैरतमंद माण्हू सभु रोड रस्तनि ते आहियूं। मकतबा फ़िक्र जो माण्हू, हर मकतबा फ़िक्र जो माण्हू रोडनि ते आहे। इंशाअल्लाह असां कामयाबु थींदासीं। असांजा ही धरना उधर ताईं जारी रहंदा जेतर ताईं ही कारो कानून आहे जेको ही पास कयो अथनि, जेका ही कमेटियूं ठाहियूं अथनि, जेका कम शुरू था थियनि, इहे बंदि न थींदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हांखे ख़बर आहे त अॼोको जेको धरणो न पर सॼी सिंध लेवल ते धरणा लॻाया पिया आहिनि। त मक़सदु हिकिड़ो ई आहे जेको 6 केनाल जेको आहे अगरि उहो कमु बंदि न थियो त असां तहरीक अॻिते वधाईंदासीं। ऐं तव्हांखे ख़बर आहे कल्ह कराची में, अॼु बि कराची में जेका आहे लायर्स कॉन्फ्रेंस हले पई, उन में इहो असां टाइम ॾिनो आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट खे 18 तारीख़ ते अगरि कमु बंदि न थिया त पोइ असांजो पाकिस्तान बंदि कंदासीं। असांजो हिकिड़ो ई मक़सदु आहे जेको आहे सिंध दुश्मन केनाल बंदि कयो वञे।